خيرپورشھيد بينظير भुट्टो اوپن ايئر ٿيٽر में غريب عوام में سولر پليٽون پکا تقسيم करण जी तقريب थी गुज़री। तقريب खे सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सिहत क़ाइम अली शाह जिलानी ख़िताब कंदे चयो त इमरान खान जे हथ ठोकी हुकूमत महांगाई सबबि अवाम जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। पीटीआई जी हुकूमत में जेका टीम शामिल आहे उहा चोर दरवाज़े खां आई आहे। तन खे सियासत जे सीन जी बि का ख़बर न आहे। फ़िलहाल भुट्टो ज़रदारी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं पंहिंजे अमर शहीद राणी जहिड़ो ज़हन रखंदड़ क़ाबिल सियासतदान आहे जेको हिन मुल्क जो ईंदड़ वज़ीर आज़म बणिजो त हू अवाम जे वोट ज़रिए पंहिंजे नाने अमर जे मुल्क जो वज़ीर आज़म थींदो। उन मौक़े ते मर्कज़ योगान एमएनए डॉक्टर सैदा नफ़ीसा शाह जिलानी ख़िताब कंदे चयो त बदबख्त वफ़ाक़ी हुकूमत सिज उभरण वक़्तु पेट्रोल जो अघु वधाए थी त सिज लहण वक़्तु गैस जो अघु वधाए थी ऐं राति जो बिजली महांगी करे छॾे थी। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत हमेशह सिंध सूबे सां माटेली मावारो सलूक आहे। शहरनि तोड़े ॻोठनि में 12 खां 14 कलाकनि जी बिजली बंदि कई वेंदी थी जंहिं सां सनअतूं नंढा वॾा कारोबार मुतासिर थियनि था ऐं मुल्क जी मईशत खे कापारी तक रसे थो। हुन चयो त पीपल्स पार्टी हमेशह अवाम जी ख़िदमत कई ॾुखे वक़्त में उहा अवाम सां गॾु बीहंदी आहे। नफ़ीसा शाह चयो त कोरोना वबा सबबि लॉकडाउन दौरान खैरपुर ऐं कोट जी तहलकनि में 1 करोड़ जो राशन तक़सीम कयो। हाणे बि गर्मी ऐं बिजलीअ जी लोड शेडिंग सबबि सोलर प्लेटूं पखा तक़सीम करे रहिया आहियूं। तक़रीब जे आख़िर में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जे सालगिरह जो केक पिणु काटे वियो। तक़रीब खे हाजी सलमान कटवर पाकिस्तान पीपल्स पार्टी तहलके जे जनरल सेक्रेटरी अतीकुर रहमान फलापोटो इंफॉर्मेशन सेक्रेटरी ज़ाहिद गंभीर पाकिस्तान पीपल्स पार्टी सिटी जे सीनियर नायब सदर मुनीर हुसैन मंगी सिटी जे सदर अलीमद अचा लाल बख्श मंगी गुलाम हुसैन मोगल गुलाम हैदर फलापोटो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।